जी बिल्कुल, हम इस वक्त मौजूद हैं तहसील गाड़ी खैरो के गांव जाम खान मीरजत में। यहाँ पर हालिया बारिशों की वजह से नाका सियाब ना होने की वजह से ये गांव मुकम्मल तौर पर डूबा हुआ है। इस हवाले से हमारे साथ कुछ गाँवों के वकील भी मौजूद हैं, हम उनसे जानेंगे कि उनका क्या कहना है इस हवाले से। रहमान रहीम ॻोठ जाम खान जो आहे तक़रीबन ईअं सम्झ त अॼु 10-15 ॾींहं आहे, न को बिजली आहे, न को कोई अचे थो, न कुझु आहे, न को टेंटा मिलनि थियूं, न कुझु आहे। मनपसंदि पंहिंजनि जा कमु कयूं वञनि था, जहिड़ियो जो वोट वठी वञनि था, वरी सार ॾिए नथा। कई वेठा आहिनि तुंहिंजो लंडन वेठा आहिनि, कई कराची वेठा आहिनि, ओॾे हलिया वञनि था। कंहिं ग़रीब जो माना सार नथा करनि, वोट वठी वरी अचनि ई नथा असल। तक़रीबन 10-15 ॾींहं थी विया आहिनि। बिल्कुलु तव्हां ॾिसो था पाणी ईअं बीठो आहे, कोई बि हिते असां वटि न आयो, न MP न MLA। सिर्फ़ु इलेक्शन में अचनि था, पोइ इन खां बाद पोइ ज़ाहिर ई नथा थी सघनि, ठीकु आहे न। पर फ़िलहालु चवनि था असां वटि तव्हां वटि मशीनियूं आहिनि, कोई बि मशीनियूं ॻड़ी खेरे में न आहिनि। सिर्फ़ु इहो मनपसंदि माण्हुनि खे ॾेई सघनि था। MP खे MLA खे महिरबानी करे असांखे पाणी जेको आहे त ॾेई वञे। असांखे को फंड जी ज़रूरत न आहे। इहो फंड ईअं सभु अलाह साईं तव्हांखे बशके ॾे, सिर्फ़ु असांखे रोड क्लियर करे ॾियो। साईं ॾिसो त 15 ॾींहं 16 ॾींहं थी विया आहिनि बरसाति खे। इहे पाणी असांजो हिते ई बीठो आहे, न निकाल थियो आहे, न छा आहे। असां वसवारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील था कयूं, असांजो पाणी निकाल कयो वञे। ॿिए हंधि जो पाणी निकाल थिए थो, फसलनि जो निकाल थिए थो, असांजे ॻोठ जो पाणी निकाल नथो थिए। असां कहिड़ो ॾोह कयो आहे गवर्नमेंट जो। महिरबानी करे एजाज़ जखरानी खे असां अपील था कयूं, महिरबानी करे असांजो पाणी निकाल करे वञे। असांखे ॿियो का शइ न खपे। जी बिल्कुल, आपने यहाँ पर इलाका मकीनों की बातें सुनी। उनका कहना है कि नका सियाब ना होने की वजह से यहाँ पर गांव जाम खान मीरजत मुकम्मल तौर पर डूबा हुआ है। यहाँ पर हुकूमत की जानिब से अभी तक ना तो नका सियाब का कोई बंदोबस्त किया जा रहा है, ना तो यहाँ पर हुकूमत की जानिब से इनका कोई मदद किया जा रहा है। यहाँ पर जो घर थे, फसलें थे, बल्कि पूरा गांव जो है इस वक्त इस गंदे पानी में डूबा हुआ है। यहाँ पर इलाका मक्किनों ने हुकूमत से मुतालबा किया है कि खुदारा इस पानी को यहाँ से निकाल कर हमारी जो ज़िंदगियाँ बचाई जाएँ और हमें रिलीफ दिया जाए, ताकि हम भी अपने बच्चों के साथ जो है खुशहाल ज़िंदगी गुजार सकें। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गढ़ी खैरो।